वंदनीय आहिन चरण शिवजा, वंदनीय आहिन चरण शिवजा। सबनी द्वारा, सबनी द्वारा, सब देवन द्वारा, सबनी द्वारा। देवताउन जे उजल मुकुट मणिन सां, देवताउन जे उजल मुकुट मणिन सां। शुभ गुण वारा आहिन, शुभ गुण वारा, शुभ गुण वारा आहिन जे शुभ गुण वारा, शुभ गुण वारा आहिन जे शुभ गुण वारा। रक्षा करियो सभिनी जी, चरण महाशिव जा, चरण महाशिव जा, चरण महाशिव जा, चरण महाशिव जा। सबनी द्वारा, सबनी द्वारा। मुझे घर में तो तू एक सुठी खबर बुधाए। अरे अरे घर में तो केर कोने बुधायो खुश खबर। अज शहर जे भाईरा वापस ईंदे वक़्त सच्ची भविष्यवाणी करण वारे एक बामण मुखे बुधायो आहे कि जे कॾहिं तव्हांखे सिंधी भाषा के बचाइणो आहे ऐं नौजवाननि के सिंधी संस्कृति सां जोड़णु आहे त तव्हां सिंधीअ में हिकु नाटक कयो, तॾहिं तव्हां पंहिंजे उद्देश्य में सफल थी सघंदव। पर नाटक ही छो? सिंधी सिखण लाइ त माण्हू स्कूल भी वञी सघे थो। ॿुध, रोजगार, पेशे ऐं पंहिंजे पाण खे स्थापित करण में असांजा सिंधी भाउर सिंधी संस्कृति ऐं ॿोलीअ में पोइते रहिजी विया आहिनि। ऐं माण्हू स्कूल त तॾहिं वेंदो न जॾहिं हुनखे पंहिंजी भाषा सां प्रेम हूंदो, हुन ते गर्व हूंदो। हा, ऐं नाटक में ॻाइण, वॼाइण, गीत, संगीत, ॿोली ऐं संस्कृति खे जॾहिं माण्हू ॾिसंदो आहे त छा ॿुधाए थो न त कुझु देर जे लाइ ई सही उहो पंहिंजी दुनियादारी भुलिजी करे नाटक में खोइजी वेंदो आहे ऐं पंहिंजी संस्कृति ऐं ॿोलीअ ते गर्व कंदो आहे। तॾहिं त हुनखे ख़बर पवंदी आहे कहिड़ी मिठी आहे पंहिंजी सिंधी भाषा ऐं संस्कृति। वाह वाह वाह, हिनमें मां भी को न को किरदार कंदसि। पर अवां कहिड़ो नाटक कंदासीं? ऐं ॿियो ॻाल्हि इहो आहे त मूंखे त सिंधी अहिड़ी सुठी तरह ॻाल्हाइण बि कोन ईंदी आहे। बसि कर, हेतिरा सवाल पुछंदी त मां कीअं ॿुधाए सघंदमि। ॿुध, पहिरीं ॻाल्हि इहो कि तूं हुन में को न को किरदार कंदे ई कंदे, पर तूं चिंता न कर कि तोखे सिंधी ॻाल्हाइण न ईंदी आहे। अड़े बाबा, मूंखे कहिड़ी सुठी सिंधी ईंदी आहे। ऐं असांजा कलाकार बि त सभु नया आहिनि, हुननि सां बि ग़लती थी सघे थी न, त तूं चिंता न कर, असीं कोशिशि करूं था न। ऐं कहिड़ो नाटक कंदासीं तूं मुंहिंजे मथां छॾे ॾे। असीं 7वीं शताब्दी में लिखियल मशहूर लेखक बोधायन द्वारा लिखियल हास्य मश्करी सां भरियल भगवत अचुकम के सिंधीअ में साधु सुंदरी नाले सां कंदासीं। असांजी संस्था सिंधु प्रभा अकादमी नाटक पेश कंदी। पर साधु सुंदरी छो? ॿिया बि केतिरा नाटक आहिनि। छो ज हे नाटक हास्य रस सां भरियल आहे ऐं दर्शकनि तक पंहिंजी ॻाल्हि पहुचाइण जे लाइ हास्य रसी बहितर थो लॻे। हिन लाइ हाणे असीं प्रसन ई कंदासीं। प्रसन? अरे मूंखे हास्य त ईंदो आहे, पर मां प्रसन न ॼाणा। त तूं सिख, बिना सिखे कुझु बि न ईंदो। हा आर्य, त हे आर्य, अवां ई मूंखे सेखारियो। ठीकु आहे,
ज्ञान जे लाइ संकल्प करे तू सही रास्ते ते हलण वारनि वांगुरु मुंहिंजो अनुसरण कर। जीअं द्विज श्रेष्ठ योगेश्वर परिव्राजक जो इहो चेलो कंदो आहे। हल। तू ही तू, 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 तू ही तू। माया अचणी वञणी कहड़े कहड़े भाई, कंहिंजी दबी रही धूड़ में, कंहिंजी साड़े बाहे, कंहिंजी चोर फुरे वया, कंहिंजी राजा खाए, पर सफली थींदी साई, जा खर्चे साईं नाम ते। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू। जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी, जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी। छॾे की न छॾ जाए, छॾे की न छॾ जाए, इहा थई अर्ज़ी, इहा थई अर्ज़ी। जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी, जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी। तू ही तू, 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 तू ही तू। माण्हू मिड़ई न माण्हू, पखी मिड़ई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे मुए बहार जी। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू। हो चवंदे गाए त मां गाईंदो ई रहंदुसि, चवंदे खाओ त मां खाईंदो ई रहंदुसि। खाली त खाली भरजी त भरजी, खाली त खाली भरजी त भरजी। जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू। अज्ञान सां घिरियल इहो मानव शरीर रोगन जो भंडार आहे, बुढ़ापे जे वस में आहे। मौत हिन जे मथां सदाई लगी पई हूंदी आहे। हीअ त वासना जा थपेड़ा खाईंदड़ नदी जे किनारे जो वण आहे। ॾाढनि पुन्यनि खां पोइ मिलंदो आहे। कोई बि मिलण खां पोइ मानव अहंकार कंदो आहे ऐं पंहिंजे पल रूप ऐं जवानी जे घमंड में चोर थी करे इन्ही जे दोषनि खे कोन ॾिसंदो आहे। इन्ही करे इन वीचारे जो को बि ॾोह कोन्हे। हलो हिकु दफ़ो वरी तो सॾु कयांसि। शांडिल्य, शांडिल्य, शांडिल्य।
जो जन्म अहिड़े कुल में थियो आहे, बांबड़ खानदान में, जंहिंमें खाधे जे नाले ते आहे रुकी सुखी कांव सां पचियल श्राद्ध जी रोटी, पर गिचीअ में जणिया पातल ऐं बांबड़ सॾाइण जो सुख। ॿियो खाधो न मिलण ते बुको ई सुम्हणो पवंदो हो। जेकॾहिं सुबुह कुझु खाइण जे लाइ मिली सघे, हिन लालच में बहुत भिक्षु ठहियसि, पर हुते बि बुख, छाकाणि त मुआ होॾे ॾींहं में हिकु दफ़ो ई रोटी खाईंदा हुआ। इन लाइ हुननि खे छॾे कर बंडल तोड़े ऐं रुगो हिकु छतरी खणी हली पियसि। ऐं हाणे टियों, हिन दुष्ट साधुअ जो भाषण मञण वारो गॾो थी वियो आहियां। सॼो ॾींहुं छाॾी लिया। अरे साईं किथे वियो? अरे साईं, लॻे थो ही दुष्ट साधु खाधे जे लालच में अकेलो ई भिक्षा वठण हली वियो आहे। ओ साईं, 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 साईं त हिते ई आहिनि। भॻवान गुस्सो न कयो, मूंखे माफ़ कयो। शांडिल्य बिजू न अच मूंसां गॾु। भॻवान चओ। हिकु ॻाल्हि त ॿुधायो, हिन सदाई सुखी ऐं मौज मस्तीअ में रहण वारे संसार में अवां कीअं भिक्षा घुरंदा आहियो? बुद्ध अहंकार या अपमान जो बुरो मञे बिना बस जीअण जे लाइ मामूली गृहस्थ जे घरां भिक्षा घुरंदो आहियां ऐं बाधाउनि जहिड़े इन मगर मच्छनि सां भरियल भव सागर खे सवलाई सां पार कंदो आहियां। भॻवान, मुंहिंजो त न केरु मिट आहे न माइट आहे ऐं अवां जी ख़ुशी बि कोन आहे। मां त पापी पेट जे लाइ इहो पंथ क़बूलियो आहे, न कि धर्म जे करे। शांडिली, इहो छा थो चई? मां सची चयो आहे साईं, कूड़ में त बंधन थींदो आहे न, अवां ई चवंदा आहियो। बंधन त कूड़ ऐं सच ॿिन्ही में थींदो आहे, छाकाणि त कॾहिं माण्हू पंहिंजो कर्म संकल्प ऐं सावधानी सां कंदो आहे त भॻवानु उनजो फल अमानत वांगुरु संभाले रखंदो आहे। हे सभु छॾो भॻवान, ॾाढी बुख पई लॻे, भिक्षा जो समूह निकिरंदो वञे पियो। हलो भिक्षा घुरूं। हींअर न, जॾहिं माण्हू पिपरनि जी मानी खाई चुकिया हुजनि तॾहिं भिक्षा घुरण जो सही समय थींदो आहे। अचु थोरी देरि आराम करे वठ। भॻवान, अवां पंहिंजी प्रतिज्ञा तोड़े छॾी। छो? भॻवान, अवां जे लाइ त सुख दुख सभु साॻा आहिनि, पोइ आराम छाजे करे? अरे मुंहिंजी आत्मा लाइ सुख दुख साॻा आहिनि, पर मुंहिंजी हिन कर्मात्मा खे त आराम खपे न पुटु। हरी आत्मा छा आहे ऐं वरी ये कर्मात्मा छा आहे? बुद्ध वेद जेका सुपननि में आसमान में घुमंदी आहे उहा आहे अंतरात्मा, ऐं जेका भॻवान जे कानून जे हिसाब सां ईंदी वेंदी रहंदी आहे उहा बि आत्मा आहे। पर ही मानव शरीर जंहिंखे नर या नारी या ॿियो कुझु नालो ॾिनो वियो आहे उहा सुख दुख भोगण वारे मानव जी कर्मात्मा आहे। आई ॻाल्हि ख़्याल में? त जेका अमर आहे, अभेद्य आहे, आरोग्य आहे, उहा थी आत्मा। ऐं जेका खिलंदी आहे, खिलाईंदी आहे, सुम्हंदी आहे, खाईंदी आहे, उहा थी कर्मात्मा। तूं ठीक समझो आहे। हाणे तव्हां पकड़ाइजी वियो साईं। कीअं? मतलब तो इहो थियो न, बिना शरीर जे कुझु बि कोन्हे। इहा सांसारिक ॻाल्हि आहे पुट, इन ई करे मूं ईअं चयो। पर अव्हां केरु आहियो साईं? अव्हां केरु आहियो? ॾाढो सुठो प्रश्न कयो। बुद्ध जल पृथ्वी वायु अग्नि ऐं आकाश मां थोरो थोरो भाग खणी करे ऐं भौतिक शयुनि सां ठहियल नख कन जीभ वग़ैरह इंद्रियुनि वारो मां हिन नर नाले जो प्राणी आहियां।
कयो सा तुंहिंजे लाइ कुझु सुठी आहे न गुस्सो न कयो हरिओम हरिओम अच मूंसां गॾु हरिओम भगवान भगवान बगीचो अची वियो पुट मां त हिन जंग में ई आराम कंदुसि तूं अंदरि वञ न साईं पहिरियों अवाई अंदरि हलो मां पुठियां पुठियां अचां थो छो ईअं छो साईं ॾाढा ॾींहं पहिरियों मां पंहिंजी माउ खां ॿुधो हो कि अशोक जे वण जे पतनि में शेर लिखियलु हूंदो आहे हिन में पहले अवां ई अंदरि हलो मां पुठियां पुठियां आयो ठीकु आहे पहिरियों मां ई अंदरि हलां थो अच मूंखे बचायो साईं साईं मूंखे बचायो मूंखे शेर खाइण अची रहियो आहे साईं मूंखे बचायो साईं साईं मूंखे बचायो शांडिल्य ॾिज न पुट ॾिज न हीअ त मोर आहे मोर आहे सच में हा हा मोर ई आहे मोर हुजे तो क्यों खोला हा अखियूं खोल मोर ई आहे बदमाश शेर मुंहिंजे डप सां मोर ठही करे नचे पियो है केॾो खूबसूरत बगीचो आहे अशोक अंब निम कपूर चिड़ केॾा सुंदर वण आहिनि ऐं बसंत जो मौसम बि त आहे तॾहिं त सभई वण पतनि कलियनि गुलनि ऐं फलनि सां भरियल आहिनि कोयलनि भौरनि जी कहिड़ी मधुर आवाज़ अची रही आहे सच विरहणी मायुनि जे दुख खे वधाइण वारो इहो बगीचो ॾाढो ख़ूबसूरत आहे छो साईं बेवकूफ़ जिते लगातार इंद्रियुनि जी शक्ति घटिजंदी रहंदी आहे उते तोखे ख़ूबसूरत छा थो नज़र अचे जुवे अचे देख साईं पढ़ण सां छा थींदो साईं ज्ञान सां विज्ञान विज्ञान सां संयम संयम सां तप तप सां योग में ध्यान ऐं योग में ध्यान सां भूत भविष्य ऐं वर्तमान जो दर्शन मिलंदो आहे ऐं इन सभिनी सां 8 गुणनि वारी सिद्धि मिलंदी आहे भगवान हिन हवा हवाई ॻाल्हियुनि सां मूंखे घुमाइण तव्हां जेको बि चयो पर परे थी हथ धोए बिना मूंखे न छिलजाए परे थी चओ तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधायो तव्हां वटि अदृश्य थी करे कंहिं जे घर में घेरण जी सिद्धि अथव छा मतिलबु आहे तुंहिंजो साईं मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां अदृश्य थी करे कंहिं जे घर में गिरी वञो ऐं पुठियां पुठियां मां अवां जो चेलो अवां जो चमचो अवां जो कढो मां बि गिरी वञा अवां बि पकवान खायो अवां जे चेले खे बि खारायो भुॻा चांवर दाल पकवान सीरो पूड़ी पापड़ बसर जा पकोड़ा चटनी विझी करे ताजी तेल न थींदी आहे साईं शांडिल्य शांडिल्य इहो कहिड़े बेमौके जो लालच आहे छो साईं अव्हां बि त इन्हीअ जे लाइ साधू ठहिया आहियो न न न न मां इन जे लाइ साधू कोन ठहियो आहियां मां त ज्ञान जे उन फल खे पाइण लाइ साधू ठहियो आहियां जंहिंजी महात्मा गंज इच्छा कंदा आहिनि ब्राह्मण पूजा कंदा आहिनि जंहिंखे देव ऐं दानव बि मञींदा आहिनि जेका ज़रूरी अक्षोभ्य अंचित ऐं अवयव आहे साईं अव्हां जहिड़ा साधू हे योग भोग जी ॾाढी रट लॻाईंदा आहिनि आहे छा इहो योग आहे छा योग ज्ञान जो मूल आहे तपस्या जो सार आहे इहो तत्व जो दर्शक द्वंद्व जो नाशक
ऐं राग द्वेष खां छाॾाइण वारो आहे। खाधे में प्रमाद सभिनि खां वॾो प्रमाद आहे। अहिड़ो उपदेश ॾियण वारे भॻवान बुद्ध खे मुंहिंजो प्रणाम आहे। शांडिल्य इहो छा थो चई? साईं जन, अव्हांखे इहा बि कोन ख़बर आहे छा? मां त पकवाननि जे लाइ ई साधु ठहियो आहियां। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? कुझु पाठ यादि कयो थी? हा साईं, ॾाढो कुझु यादि अथव। ॿुधाए, मां ॿुधंदो साईं। ॿुधो साईं, 8 प्रकृतियूं, 16 विकार, 3 गुण, मन, आत्मा, संचार ऐं प्रति संचार। हा, भगवान पितक शास्त्र में इहो ई चयो आहे। इहो सांख्य जो नियम आहे, शाक्य जो कोन्हे। भगवान बुख जे करे मन में ॿियो कुझु हो ऐं मूंसां निकिरी ॿियो कुझु वियो। बुद्ध, अच्छा हिते ही जेको शरीर आहे, शरीर खे सॼे जग में लीन करे, इंद्रियुनि खे आत्मा में केंद्रित करे, ज्ञान सां तत्व जो आश्रय वठी करे देहात्मा में संपूर्ण आत्मा खे सुञाण वठी। साईं, अव्हां एकाग्र थी करे योग जो ध्यानु कयो ऐं मां एकाग्र थी करे योग जो ध्यानु थो कयां। जेको भी तुंहिंजे मन में हुजे
ॾिसां इहा आवाज़ तो अहिड़ो मिठो आहे जीअं त केरु खिरड़ीअ में ॻी विझी छॾियो हुजे ॾिसां त कनन सां ॿुधी त वरितो पर मां इन पचड़नि में नथो पवणु चाहियां साईं अवां बि अहिड़नि पचड़नि में पवणु लॻंदमि अगरि तव्हां सांसारिक हुजो हा त छा मतिलबु आहे तुंहिंजो साईं गुस्सो न कयो गुस्सो न कयो साधुनि खे गुस्सो सूर न कंदो आहे हट मां न ॻाल्हाईंदुसि तोखां हा हाणे तव्हां सचमुच जा साधु लॻी रहिया आहियो साईं जीवन समाप्त थियण वारो हुजे जा प्राण पूरे वठां इन्हीअ लाइ मां देश विदेश नदी जंगल पहाड़ियुनि वारी धरतीअ खे ॾिसंदो ऐं हवा में उड़ंदड़ बादलनि सां भरियल आसमान खे मन वांगुरु तेज़ रफ़्तार सां पार करे हिन शहर में अची वियो आहे जिन लाइ यमराज मोकिलियो आहे उहा किथे हूंदी हाँ उते आहे वाह अशोक जे गुलनि जे गुच्छनि जे पुठियां
इहा इहे लॻे पई जीअं शाम जे बादलनि में चंड। आहा, पर अञा हिन जा थोड़ा कर्म बचिया आहिनि त कुझु वक़्त खां पोइ हिन जा प्राण वठंदसि। अचुके ही अशोक बल केड़ा स्वीणा है हिनन के पटिया चास ना 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 माय पटंदस। हाँ 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 इहो ई वक़्तु आहे। भला नाम ठही करे हिन अशोक जे वरते वेही रहिया ऐं हिन जा प्राण वठी छॾिया। हसमुख चंचल मदमस्त ऐं कमल चहिड़ी अखियुनि वारी सुंदरी के जल्दी सां यमलोक पहुंचाया तो। डोंग हणण जो इहो ई सही वक़्तु आहे। छाकाणि त प्राणी पंहिंजे कर्म भोगण लाइ ई जन्म वठंदो आहे ऐं कर्म पूरा थींदे ई आत्मा ॿियो किथे हली वेंदी आहे। सूर तो थे छा? हाँ हाँ देवी ॾाढो सूर थी रहियो आहे छा? मुंहिंजो शरीर सुखी रहियो आहे, अखियूं चकराए रहियूं आहिनि, जी घबराए पियो ॼण मुंहिंजा प्राण पिया निकिरनि परिवृति के। मां सुम्हण थी चाहा। आराम से सुन पावा चुके। माऊ के मुंहिंजो नमस्ते चइजा। ना ना माऊ के तू ही नमस्ते कर जा। रामिलो खे भाकुर पाइजा। ना ना रामिलो के तू ही भाकुर पाए जा। अलाड़े परिवृति के आ आ आ मावयस ये चुका हली भाई ही की न साड़ी हुई मुझे अजुके। ठीक आहे, प्राण तो वठी छॾिया। हाणे मां गंगा, विंद, पवित्र जल सां भरियल नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पशुपति भवन ऐं काशी के पार करे पोइ मलयगिरी ऐं संड के पार करे तेजीअ सां लंका पार करे हवा जी चाल सां यमलोक पहुची वियो आहियां। हू वॾो सो बरकत जो वण आहे। उते वेठल चित्रगुप्त वटि हिन जा प्राण खणी थो वञा। अजुके साईं इन सुंदरी त पंहिंजा प्राण छॾे ॾिना। प्राणियुनि खे पंहिंजा प्राण ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। शरीर ई प्राण छॾे वेंदो आहे, ईअं चवणु खपे। धिकार आहे मूंखे निर्दयी पापी ता कूड़ा है निठुर आयो। तू चाही छा तो? मां हवा के भरे भरे करे गारियूं ॾियण थो चाहियां साईं। जी भरे करे दे पुट, जी भरे करे दे। साईं मां ॾाढो दुखी आहियां। छाजे लाइ? साईं इहा बि त असांजी पहिरियों जहिड़ी हुई न। इहा असांजे पंहिंजे जहिड़ी? हू कीअं? असीं सन्यासियुनि वांगुरु इहा बि कंहिं सां प्रेम न कंदी हुई। प्रेम न हुअण खां पोइ बि
पंहिंजे निज स्वार्थ जे लाइ प्रेम ॾेखारींदी त आहे। निठुर ऐं स्नेह रहित माण्हू बि पंहिंजी ज़िमेदारीअ खे बचण जे लाइ पंहिंजे शास्त्र जे अनुसार धन जे लालच में गुणनि सां प्रेम ॾेखारींदा आहिनि। साईं हाणे मूंसां सर नथो थिए, मां उनजे भरिसां वञी करे रुआं थो। न शांडिल, हुते न वञ। साईं गुस्सो न कयो, साधु जे लाइ गुस्सो ठीक न आहे। अवई चवंदा आहियो न, हाय सुंदरी, हाय प्यारी, हाय मिठो ॻाइण वारी। भाऊ इहो छा? देवी इहो प्रेम आहे। थी सघे तो साधुनि खे हूअं बि सभिनि सां प्रेम करण वारो मञियो वेंदो आहे। देवी मां हिनखे छुआस भली। अरे अरे पेशो तो छुआस। दुख में तो मुझी मती मारी वही है। ही मुंह आहे, तू पेर आहे, कुछ समझ ही नथी पए। भाऊ ता आजूका के ॾिसजो, माने की माऊ के सत्ती करे अचास। मन जेस ताईं जी मां नथी अचे, तेस ताईं मां जी मां वांगुरु वेठो आहियां। तूं वञ। ये साधु आहे त दयालु, आजूका के छॾी वेंदो त कोन। त मां वञां थी। भाई हाणे जी भरे रुआ तो। हाय सुंदरी, मुखे छॾी छो हली वई तू? अञा ताईं त असांजी ॼाण सुञाण बि कोन हुई। हिन जी मां जे अचण ताईं न, मां त ज़िंदगी भर हिनखे ॾिसण लाइ वेठो आहियां। मरण खां पोइ बि कहिड़ी सोढ़ी थी लॻे। अहिड़ी सुंदर नार मूंखे चींदे न मिली सघी। शांडिल्य, इहो छा थो करे? तुंहिंजे ठाकुर जे मंदिर में घंटो तो बजाया, ॾिसण में नथो अचे। मां रुआं थो। मूंखे बि पाण जहिड़ो निर्दय ॾिठो सम्झंदो आहीं छा? हलिया पुट, हलिया अच पढ़ाई कर। छा साईं, बेचारी नाम जो कुछ लाज त कयो। छा वैदिक शास्त्र? आवाज योग साधना सब बेकार आहे। हिनखे कूड़े में फिटी करे छॾियो, हिनखे चूल्हे में साड़े छॾियो। हिन वेचारे खे कर्तव्य जी ख़बर न अथसि। हिन लाइ साधु जो धर्म नथो सम्झे। महेश्वर जी योग जे गुरनि खां मां ॿुधियो आहे त शिष्य जे लाइ दया सां कयल कम में कुझु बि लोभ कोन्हे। हिनखे विश्वास ॾियारां थो कि ईअं ई थींदो आहे योग। हिन सुंदरी जे शरीर में योग जे बल सां पंहिंजा प्राण विझा थो।
जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी छॾे की न छॾजांइ छॾे की न छॾजांइ इहा अथई अर्ज़ी इहा अथई अर्ज़ी जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी तूं ही तूं 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 शांडिल्य शांडिल्य अरे अच्छा तो सही। अरे ये आवाज तो केड़ी माई जो हो। अरे या तो जीरी थी भाई या तो जीरी थी भाई ओके सडनली करे ओके सडनली करे देवी देवी तू कैसे कहीं मत अरे दी हथ धोए बिना मुखे न छूजा देवी अरे दी समझे में नथी अचे छा इहा तो ॾाढी भक्ताणी पेट है शांडिल्य हलिया वरी सडनली करे वेते कुछ पाठ याद कयो नहीं पाठ हिते भी पढ़ाई बुद्ध शरीर में सजे जग खे लीन करे इंद्रियुनि खे आत्मा में केंद्रित करे ज्ञान सा तत्व जो आश्रय वठी करे देहात्मा में तू संपूर्ण आत्मा के सुञाण इन सा सुठो मां पंहिंजे गुरु खे न सुञाणा भगवान मुंहिंजा भगवान मां अची वियो आहियां तव्हांखे जॾहिं काॾे वेंदमि भगवान हाणे उथो भिक्षा घुरण हलूं हाणे त माण्हू बि विप्रनि जी माणी खाई चुकिया हूंदा न उथो भगवान अरे अरे मरी त कोन विया भगवान 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 ये तो सच में तू जाने हाय मुझे गुरु
काशी मुख के ए चूमा जीअं कोमल कमलनि खे भंवरो चुमंदो आहे। अरे मूंखे ॾिसी मूं छो फेरे छॾई? ओ सुंदरी, जीअं लहरूं कमलनि खे लोॾाईंदियूं आहिनि तीअं तूं बि पंहिंजो सुंदर मुखड़ो मूं ॾांहुं कर। जीअं प्यास में बुख पाणीअ जो हुजे तीअं तुंहिंजो अधु दर्शन बि ॾाढो सुखदायक थींदो। मूर्ख अज्ञानी, आंचल छट, दुष्ट, पापी, नीच, साधुअनि खे मज़ाक समझी। सखी ही छा? थोड़ी देर पहिरियां इनखे नांग न कयो आहे, तॾहिं न उथी करे बिना मथे जी ॻाल्हियूं थी करे पई। बेचारी सुकुमारी, ये तो पंहिंजी सुध बुध खोए वेठी आहे। हिनजे शरीर में तो ॿिए कंहिंजो संसार थी रहियो आहे। अचो अचो आर्य, अचो अचो आर्य। किथे आयो? किथे आयो? किथे आयो? किथे आयो? अचे मां तुंहिंजे इलाज थो करियां। वैदराज, इलाज तो अजुका जो करनो आहे। ही अजुका जी मां आहे। अरे इनके तके वॾे नांग ॾबियो आहे। तव्हांखे कीअं ख़बर? मां ॼाणा थो, छो त इन जो व्यवहार घणो विचित्र ऐं अस्वाभाविक बणिजी रहियो आहे। मां इलाज शुरू थो करियां। हे सुंदरनिया कुटिलगामी, इन कोले में दाखिल थी। वासुकी पुत्र, थोड़ो तरस, इना तुंहिंजो सिर कलम तो करियां। किथे मुंहिंजो कुहाड़ो किथे? मूर्ख बेट, अचाए फाड़ के कष्ट न ॾे। त तोखे पित्त जी तकलीफ़ बि थी आहे। बि मां तुंहिंजो स्वात पित्त ऐं कफ जो इलाज भी करियां थो। ज़रूर कोशिश करियो, असीं तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। सुंदर गुल खड़ी तो अचा। अरे ही तो चियरी थी भाई। अरे ही कहिड़ो मामलो आहे? हिन जा प्राण तो मुंहिंजे हथनि में आहे ऐं ही सुंदरी वही रही आहे। अहिड़ी अचरज वारी ॻाल्हि तग में कॾहिं न ॾिठी आहे।
योगी परिव्राजक रांद करे रहियो आहे। हाणे छा कयां? ठीक आहे, अजुका जे प्राणन के योगी परिव्राजक जे शरीर में विझी थोड़ी देर जे तमाशे खां पोइ ॿिन्हिनि जे प्राण जी अदला बदली करे छॾंदसि। अजुका जे प्राणन के योगी परिव्राजक जे शरीर में विधा है। हाणे परिव्राजक जी हरकतन ते अजुका जे प्राणन जो असर पवंदो ही। भगवान इहो छा? घर मंडल पकड़न वारा हथ चढ़ तक कांच जी चूड़ियुनि वारा हथ ठहिजी विया आहिनि। अरे पंहिंजे कर मंडल के ठाकुर पाए दुष्ट मां त पंहिंजे प्रेम में मस्त आहियां। ना तू तो चरियो थी वियो आहे। योगी पचवार का नाम लिख ॿुधाए। मूंखे मदिरा ॾियो। अरे जहर पी वठ, मूंखे तो मज़ाक ही पियो लॻे। माता प्रणाम, मां हिते आहियां। पुत्री वसंत सेना। माता मां हिते आहियां, तूं मूंखे सुञाणी थी न? हे भगवान, हे कहिड़ी महिमा आहे?
रामलीला भगवान 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 रामलीला तो ही तो मुझे नयो जीवन दिलो आहे अचे वाकुर पाए हे भगवान मुझे बस में कुछ भी कोना है भगवान हे भगवान यो छा है साधु साधु नतो लगे साधु सुंदरी थी लगे सुंदरी सुंदरी नती लगे सुंदरी साधु थी लगे हे भैया साधु सुंदरी पड़ जी मैं आई ने मैंने राज कुछ कहो मां अष्टकुल की खड़ी आया यू भी घड़ी दवा वाइन थोड़ो चल तक खड़ी अचो तेज तई मैं ना कोरी जो चूर्ण तो ठाया और पर मुके जान कोने तो ये सुंदरी पल पल में जिए मरे किए थी मूर्ख वेद प्राणियुनि जो अंत बि नथो ॼाणी ॿुधाए कहिड़े नाग हिन खे डंगियो आहे इनमें अचरज जी कहिड़ी ॻाल्हि आहे हिन जो कोई शास्त्र आहे हचारे आहीं त पोइ मूंखे वेद शास्त्र जे बारे में ॿुधाए बुद्ध अचुका वात पित्त वात अड़े सब भूलजी वयोसि मुंहिंजी पोथी त ॾियो वेद तो ॾाढो विद्वान आहे पहिरीं सिट में भुलिजी वियो भगवान हे लो हे वठो तव्हांजो किताबियूं तव्हांजो आख़िरी दोस्त बुद्ध अचुका वात पित्त ऐं कफ इहे टई वॾा ज़हर हूंदा आहिनि इन्हनि जे साम्हूं के चोथो बि नथो सघे इन्हनि खे त्रीण सर्प बि चयो वञिबो आहे ही शब्द गलत आहे त्रीड़ी सर्प चवण खपे सर्प त नपुंसक आहे अड़े इनखे त के व्याकरण नांग डंगियो आहे ज़हर जा केतिरा असर हूंदा आहिनि सौ हूंदा आहिनि न इहो बि ग़लति ज़हर जे असर जा 7 स्तर थींदा आहिनि जोश मुख सुकण लिंग ॾकण पीलो थियण फिटकियूं सहकण ऐं मूर्छित थियण ही 7 अवस्थाऊं आहिनि ऐं जेकॾहिं ज़हर हिन 7 अवस्थाउनि सां मथे हली वेंदो आहे त हिन जो को बि इलाज कोन्हे जेकॾहिं कुझु ॿियो ॿुधाए सघी त ॿुधाए अड़े यार मुझे बस जो कान आहे मां लातो देवी तोखे प्रणाम आहे बुखार जन रोग गर्भाशय गिरिजो अखियूं ऐं मस्तक हीअ कोहरत आहिनि जिन सां अनेक प्राणी यमलोक ॾांहुं वेंदा आहिनि हलो मां यमराज जी आज्ञा जो पालन थो कयां हे भगवान हिन चुका जे शरीर खे छॾे ॾियां बेशक
शांडिल्य अरे भगवान तर ठीक कीजिए यार भगवान माहित नाही आज कटविटी आहे अजून आता फेरी मागून गाण्याला चिराई प्री पसंद से ना हो ही तर प्रसन्न पाहिलं गेलं आज प्रिय असा गड आहे छान थियो शांडिल्य ॾाढी लंबी कहाणी आहे पोइ कॾहिं ॿुधाईंदो साईं भगवान खाणे रोटी भिक्षा हींअर न हाणे त सिज बुॾी रहियो आहे सिज बुॾी रहियो आहे सोने कोने मिसिल बादल इन जी रोशनी में ईअं था चमकनि ॼण स्वर्ग जे गर्भ में समाइजी रहिया आहिनि अच मूंसां गॾु रक्षा कयो रक्षा करो देवता रक्षा करो देवता रक्षा करो देवता रक्षा करो देवता शुभ जो संचार थिए सारे संसार में शुभ जो संचार थिए सारे संसार में शुभ जो संचार थिए सारे संसार में अंधकार नाश थिए पाप जो विनाश थिए अंधकार नाश थिए पाप जो विनाश थिए रक्षा करो देवता रक्षा करो रक्षा करो रक्षा करो रक्षा करो देवता रक्षा करो देवता